नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम अहले बैत रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन ऐं सुहाबा इकराम अलैहिम रिज़वान ते अहिड़ी अहिड़ी क़यामतूं टोड़ियूं हुयूं जंहिंजो ज़िक्र असां किताबनि में पढ़ूं था त एहसान भाई अवां त माशाअल्लाह पाण आलिम आहियो, सम्झी सघो था त इंसान जी बाक़ाइदा वार बीह था रहनि त इन्हनि कहिड़ा कहिड़ा हाशर कया ऐं हर वाक़ियो पंहिंजे अंदरि एतिरो दर्द थो रखे जो मां ऐं अवां हिन जो छा ज़िक्र कयूं। अल मुख़्तसरी सभु गॾु थी विया आहिनि ऐं नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां इरशाद फरमायो त हा बाबा छा था सम्झो अॼु तव्हां सां छा थींदो, अल्लाहु अकबर कबीरा। ऐं उहे जेके कंबनि पिया उन्हनि खे ख़बर आहे त छा थी सघे थो, उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त असां जेके हरकतूं कयूं आहिनि, असां जेके गुनाह कया आहिनि, असां जेके ज़ुल्म कया आहिनि, हिन जो नतीजो अदल जे एतबार सां ॾिसूं त छा थी सघे थो। विसारण जहिड़ा न आहिनि, विसारण जहिड़ा न आहिनि साईं, विसारण जहिड़ा न आहिनि। पर क़ुर्बान वञा रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते हुननि सभिनी जी ॻाल्हियूं, सभिनी मुआमलनि खे, सभिनी हिस्ट्रियुनि खे, सभिनी तारीख़ुनि खे, सभिनी ग़मनि खे, सभिनी आज़माइशुनि खे, यहाँ तक एतिरो जो न्याणीअ जे ग़म खे, चाचे जे ग़म खे, सभिनी खे भुलाए अवां फरमाए थो अॼु तव्हां सां को हिसाब कोन्हे, अॼु तव्हां सां को हिसाब कोन्हे, अॼु मूं तव्हां सभिनी खे मुआफ़ करे छॾियो। ऐं सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। जॾहिं रसूल पाक अलैहिस्सलातु वस्सलाम आम मुआफ़ीअ जो ऐलान कयो त क़ुर्बान वञा हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी हिन हिकमत उज़मा ते हिन जो नतीजो छा थियो साईं, पोइ उहो ई आहे जौक दर जौक माण्हू ईंदा विया महबूबन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते कलीमो पढ़ंदा विया, फ़ज़ा में ला इलाहा इल्लल्लाह जी सदाऊं बुलंद थी वियूं ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिन बरकतुनि सां अल्हम्दुलिल्लाह पूरे मके में इस्लाम हीअं थी वियो जो अॼु ॾिसो था माशाअल्लाह त कीअं चपे चपे में अल्लाह तबारक ऐं फ़क़ति अल्हम्दुलिल्लाह फ़क़ति इस्लाम आहे, फ़क़ति मुसलमान आहे, फ़क़ति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ग़ुलामी आहे अल्हम्दुलिल्लाह। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।